किशन चंद बेवस सिंधी अदब जो उहो अज़ीम शाइर ऐं ॾाहो आहे जंहिंखे जदीद सिंधी शाइरीअ जो बानी ऐं नए दौर जो रूह चयो वेंदो आहे। संदसि शाइरीअ सिंधी अदब खे रिवायती गुलो बुलबुल आशिक़ ऐं माशूक़ जे ख़्यालनि मां कढी हक़ीक़त निगारी समाजी सुधार ऐं बुनियादी इंसानी मसइलनि ॾांहुं मोड़ियो। 9 अक्टूबर 1885 ईस्वीअ ते लाड़काणे सिंध में जनम वरितो। वालदेन नालो ताराचंद हो। हू पेशे लिहाज़ खां उस्ताद हो। हुन प्राइमरी स्कूल में सालनि ताईं तदरीस जा फ़राइज़ सर अंजाम ॾिना, जंहिं करे संदसि शाइरीअ में तरबियती इख़्लाक़ी ऐं इस्लाही पहलू नुमाया नज़र अचे थो। शाइरीअ जो अंदाज़ ऐं ख़ासियतूं। बेवस खां अॻु सिंधी शाइरीअ ते फ़ारसी शाइरीअ ऐं ईरानी ख़्यालनि जो तमामु घणो असरु हो। बेवस पहिरियों शाइर हो जंहिं पंहिंजी सिंधी मिटीअ माहौल ऐं मज़लूम तबिके जी नुमाइंदगी कई। आम माण्हू जो आवाज़। हिन पंहिंजी शाइरीअ में हारिय, पोरियत, यतीम ॿारनि ऐं मज़लूम तबिके जे दर्दनि खे मौज़ू बणायो। फितरत निगारी। सिंध जे जबलनि, नदियूं, वसकारे ऐं कुदरती मनाज़रनि ते दिलपज़ीर नज़मनि जी तख़लीक़ कई। सादी ऐं मिठी ज़बान। बेवस हथ सां ॻोढ़नि ॿोझल फ़ारसी लफ़्ज़नि खां पासो करे आम फ़हम ऐं मिठी सिंधी ॿोलीअ जो इस्तेमालु कयो। ॿारनि लाइ शाइरी। बेवस प्राइमरी स्टेज ते ॿारनि जी नफ़्सियात खे सम्झंदे उन्हनि जी तरबियत ऐं तफ़रीह लाइ निहायत प्यारा इख़्लाक़ी ऐं तालीमी नज़म लिखिया। अदब में बेवस जो मक़ाम। बेवस स्कूल ऑफ थॉट। किशन चंद बेवस रुगो पाण शाइरी न कई, पर हुन लाड़काणे में शागिर्दनि ऐं पोइलॻनि जो हिकु पूरो स्कूल अदबी हल्को तयारु कयो। संदसि शाइरीअ खां मुतासिर थी नई नस्ल जे वॾनि शाइरनि जनम वरितो, जिन में सर फ़हरिस्त आहिनि उस्ताद बुखारी, शेख अयाज़। इब्तिदाई दौर में इहे सर फ़हरिस्त आहिनि। संदसि अदबी नसरी लाड़काणे खे सिंधी शाइरीअ जो हिकु अहम मर्कज़ बणाए छॾियो। मशहूरु तसनीफ़ूं हुयूं, किताब जेके लिखियल आहे। शीरीन शेर। संदसि मशहूरु ऐं बुनियादी मजमूओ जेको अथसि शीशे जा घर, बेवस जो कलाम, सामूंडी सिपियूं। ॿारनि लाइ नज़म ऐं इख़्लाक़ी निसाबी नज़म उन लिखिया आहिनि पंहिंजो, जेको हिन वक़्तु बि सिंध टेक्स्ट बोर्ड बुक में शामिलु आहिनि। जहिड़े तरीक़े सां सबक़नि तुंहिंजी सारा कुदरत वारा, इहो बि हिनजो पंहिंजो लिखियलु आहे। सिंधी शाइरीअ जो ही रोशन सितारो 23 सेप्टेम्बर 1947 ईस्वीअ ते लाड़काणे में वफ़ात करे वियो, पर संदसि शाइरी ऐं सिंधी अदब लाइ कयल ख़िदमतूं अॼु ताईं ज़िंदा आहिनि। किशन चंद बेवस सिंधी शाइरीअ खे रिवायत पसंदीअ जे क़ैद मां आज़ादु कराए उन में जदीद फ़िक्र, सचाई ऐं अवामी रूह फूकियो। उहा ई वजह आहे जो खेसि जदीद सिंधी शाइरीअ जो बाबाए आदम चयो वेंदो आहे। अस्सलामु अलैकुम। वधीक अहिड़ियूं तव्हां वीडियो ॾिसण लाइ मुंहिंजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कंदा, द सिंधी टीचर।